अस्सलाम वालेकुम आबादगार साथियों। अब्बास फार्म ते मौजूद आहियूं ऐं पंहिंजो वैरायटी KZ 323 आहे। 90 ॾींहंनि जो फ़सुलु आहे। हीअ 90 ॾींहं जिन खे थी चुका आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे हेॾा हिन खे ॾेखार। हीअ आहे हिन जो फ्रूटिंग स्टाइल। ठीकु आहे, हिन पासे हीअ ॾिसो, हीअ थोरो वेझो करे ॾेखार हुनखे त हीअ माल जेको आहे सो हिन में लॻी चुको आहे। जेकर हिन पासे आउं ॾेखारियां त हीअ ॾिसो, ठीकु आहे, ॿुड़ो हले पियो, ॿुड़े जो कच बरक़रार आहे ऐं पंहिंजो हिते पंहिंजा मुखड़ियूं लॻी बीठियूं आहिनि ऐं हेॾा पोइते जे करे वञूं उते चइबो आहे त हिन पासे हीअ ॾिसो, अंदरि लॻी पिया गप बनी में, तो हेॾां ही अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाकु लॻो पियो आहे। हेॾां अचिबो आहे, हीअ ॾेखार, हीअ ॿई पासा ॾेखार त हीअ फ्रूटिंग या माल आहे। हाणे चवण जो मक़सदु जेको आहे मेन उहो इहो आहे त फ्रूटिंग त जाम आहे, छो वण घाटा पिया आहिनि ऐं पटाई जेका आहे सा फुट ते कयल आहे, वधीक पटाई कयल कोन्हे जो माना सफ़ा क्लियर कट माना छिटा हुजनि, त माल हिन में जाम आहे पंहिंजे हिसाब सां। पर वण जा जेके डेज़ हूंदा आहिनि उहे 75 डेज़ या 75 ॾींहं गोल्डन डेज़ हूंदा आहिनि। यानी तव्हांजी 25 ॾारियूं जेके ब्रांचिस निकिरंदियूं आहिनि उन्हनि ते माल त जेको लॻंदो आहे उहो हरू भरू छणंदो कोन्हे, उन खां पोइ छाणू शुरू थी वेंदो आहे। ऐं इहा कुदरती फिनामिना आहे त हीउ जेतिरो फ्रूट लॻल आहे वण में इहो सॼो पचाईंदो कोन, लाज़मी सुकाईंदो बि। ऐं 75 ॾींहंनि खां पोइ आहिस्ते आहिस्ते जेको आहे छाणू कंदो, शेडिंग कंदो। जीअं असांजा आबादगार रोज़ु मैसेज पिया कनि त बाबा छणनि पियो माल, ऐं हाणे छा कजे बाबा, छणणो आहे छणंदो बि सही। तव्हांखे हिन वक़्तु उहे वैरायटियूं विज़िट करणियूं आहिनि जेके माल घटि छाणीनि पियूं। माल हिन वैरायटी जंहिंमें आउं मौजूदु आहियां उन में बि छाणू थियो आहे, 75 ॾींहंनि खां पोइ छाणू थियो आहे। पर हीअ जंहिं प्लाट में आउं मौजूदु आहियां उन में छाणे घटि थियण जो जेको सबबु आहे उहो बि तव्हांखे आउं ॿुधायां थो। त हीअ ॾिसो न, त हिन में छाणू आहे पर ओतिरो त छाणू कोन्हे जेको मथियां हिसाब बिल्कुलु ख़ाली थी वञनि। त हीअ प्लाट जेको आहे इन प्लाट खे सॼो ॾेखार हीअं करे त हिन प्लाट ते जेको आहे सो असां अमाइनो एसिड जा 2 स्प्रे कया आहिनि। अमाइनो एसिड जे स्प्रे करण खां पोइ उन में इहो फ़ाइदो थियो आहे त माल जी शेडिंग जेका आहे सा घटि थी आहे। जॾहिं त हीअ पासे वारो प्लाट जेके ॾेखारियां थोरो हेॾां अचिबो आहे त उन में हिते मथे हिसे माल तमामु घणो छणियो आहे। हितां खां वठी तव्हां ॾिसंदो न, उन में छाणू थियो आहे वधीक। ऐं जॾहिं त इन जे निस्बत जे करे हीअ पासो ॾिसां थो त हिन चोटीअ में माल मौजूदु आहे। त अमाइनो एसिड जो फ़र्क़ु आहे। हिन पूरे एकड़ में अमाइनो एसिड जेको आहे 2 दफ़ा स्प्रे कई आहे, 3 दफ़ो असां काल स्प्रे कई आहे। जॾहिं त हिन पासे जेको आहे सो असां अमाइनो एसिड स्प्रे नाहे कयो। त वाज़े फ़र्क़ु आहे। ऐं कुदरती फिनामिना बि आहे, माल छणणो बि आहे, रुकिजी कोन सघे, छो जो मिटी जा मण चढ़ी विया आहिनि। बारिश पइजे त फ़सुलु बहितर थींदो, अगरि बारिश न पई त पोइ इहा हालत हूंदी। सभिनी वैरायटियुनि में क्रिस 682 में बि छाणू जाम थियो आहे। शुरूआती 75 डेज़ बची विया, पर हुन खां पोइ छाणू थियो आहे। ऐं KZ 323 आहे। हिननि वैरायटियूं ख़ासि तौर ते ट्रिपल जी वैरायटी जेके आहिनि उन में शेडिंग ॾाढी थींदी आहे। पर जिथे अमाइनो एसिड जो स्प्रे लॻायो वियो आहे त उते जेको आहे सो गोगड़ा ॾाढो बरक़रार आहिनि, बची विया आहिनि। ऐं हिन पासे जेको आहे सो हिन ॿिनि साॻिए ते लॻल आहे त हिते जेको आहे सो हिन में स्प्रेड थियो आहे। बाक़ी जिते न थियो आहे त जेकर थोरो हिन पासे अचे हेॾां हिन माल त हिते ॾिसो न, हिते माल जाम हिननि सुकायो आहे। त उन करे मूं ख़ुदि जेको आहे सो पर्सनली हिनखे ॾिठो आहे शइ खे, त हिन पासे मथियो हिसो घणो ख़ाली आहे हिन जो। इहो आहे त अमाइनो एसिड न स्प्रे करण जे करे हुन में इहो थियो आहे। हेठि त माल लॻी वियो पर मथे जेको आहे सो हिन में जाम थियो आहे। तंहिंखां पोइ मर्द बि इंसान जाम थिया आहिनि, सिर्फ़ सां अछी मक तमामु घणी थी वई आहे। ख़ुश्क मौसम आहे, बारिश पई कोन्हे को। बहरहाल फ़सुल सुठा आहिनि। अगरि जेकॾहिं बारिश का पई त ठीकु आहे, जॾहिं त वणनि खे जेको आहे सो हिन अछी मक खां पोइ माइट्स खाई वेंदी। माना एॾी मिटी आहे हद खां वधीक। हिन हेठां वणनि जा पन में जेको अछी मक कारा करे ॾिया आहिनि त मथे जेको आहे सो सिर्फ़ु खाई छॾियो आहे। जेसिड बि पंहिंजी जॻह ते हले पियो। सभु शयूं आहिनि। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू केयर कनि पंहिंजे फ़सुलनि जी, ऐं अलाह पाक जेको आहे सो हुनजी रोज़ी रोज़गार में बरक़त विझंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।